अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुजाज़ीद दोस्तों, बुजुर्गों ऐं मुअज़्ज़ज़ साथियों, मूं अवां जी ख़िदमत में अल्लाह तबारक व तआला जे कलाम पाक मां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। अल्लाह जल्ल शानहू खां दुआ है मूंखे उन्हनि जे सही मतिलब सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अवां खे तवज्जे सां ॿुधण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां पोइ मूंखे तव्हांखे सभिनी मुस्लमान भाउरनि खे उन्हनि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा दोस्त ऐं अज़ीज़ो, अल्लाह जल्ल शानहू हर इंसान में ॿ मादा फितरतन रखिया आहिनि। हिकु कंहिं न कंहिं सां ज़रूर मोहब्बत हूंदी, दरी दुनिया कसे बेगम न बाशद अगर बाशद बनी आदम न बाशद। सॼी दुनिया घुमो त तव्हांखे को बि इंसान मोहब्बत खां सवाइ ॾिसण में न ईंदो। को बि इंसान ग़म फ़िक्र ऐं ॻणतीअ खां सवाइ बि मालूम न थींदो। कंहिं न कंहिं इंसान खे ज़रूर को न को फ़िक्र हूंदो ई हूंदो, का न का ॻणती हूंदी ई हूंदी। कंहिं न कंहिं इंसान खे कंहिं सां न कंहिं सां मोहब्बत ज़रूर हूंदी ई हूंदी। हे ॿ शयूं ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि, पर इहे ॿई ज़िद गॾु हूंदा।
वो अरबी जो यो मक़ूल हुआ अज़िद्दान ला तज्तमिआन, ज़िद ॿई पाण में गॾु न थींदा, रात ॾींहुं ज़िद आहे गॾु न थींदा, ख़ुशी गमी ज़िद आहे इहे गॾु न थींदा, ज़ुल्मत अंधेरी ऐं सोजरो इहे ज़िद आहिनि गॾु न थींदा, पर हे ॿई ज़िद गॾु। कंहिं बि इंसान खां पुछ तोखे कंहिंसां मोहबत आहे न, कूड़ थो ॻाल्हाए, मोहबत आहे। वो तोखे का ॻणती आहे न, से कुझु ॻणती न, कूड़ थो ॻाल्हाए, ॻणती आहे, फ़िक्र आहे। वो इहा अलॻि ॻाल्हि आहे त हुनजी नौइयत अलॻि हूंदी आहे। कंहिंखे दुनिया जो फ़िक्र आहे, कंहिंखे आख़िरत जो फ़िक्र आहे, कंहिंखे पंहिंजे माल जो फ़िक्र आहे त कंहिंखे आख़िरत जो फ़िक्र आहे त जन्नत जो दर्जा मिली वञे, कंहिंखे दुनिया जे अंदरि सरमाएदारी जो फ़िक्र आहे, कीअं हू सरमाएदार थिया, कीअं ख़ुशहाल थिया, कंहिंखे पंहिंजे मरण जो फ़िक्र आहे त मौत ख़ातिम सां कीअं थींदो। नौइयतूं अलॻि आहिनि पर फ़िक्र ज़रूरु हूंदी। अहिड़ी तरह मोहबत बि ईअं आहे, कंहिंखे माल सां मोहबत आहे, कंहिंखे औलाद सां मोहबत आहे, कंहिंखे पंहिंजे जान सां मोहबत आहे, कंहिंखे पंहिंजे वतन सां मोहबत आहे, त कंहिंखे आख़िरत सां मोहबत आहे, जन्नत सां मोहबत आहे, नबीअ सां मोहबत आहे। बहरहाल कंहिं न कंहिं सां मोहबत ज़रूरु आहे। तव्हांखे ही पुराणो हिकिड़ो किस्सो मूं ॿुधायो हो, उस्ताद हबीबुल्लाह फरमाईंदो, काफ़ी भेरा मूं हुन खां ॿुधो आहे, बदीन जे तरफ़ हिकिड़ो मस्तान रहंदो, हू कॾहिं कॾहिं वेही नचंदो हो, पंहिंजे मर्दी में वेठो हूंदो, मौज में वेठो हूंदो, पर कॾहिं वेही हीअं उथी नचंदो हो। पोइ चवंदो न हार खपे न सिंगार खपे, रब जो दीदार खपे। हू पंहिंजे रब जे दीदार में मस्त आहे। त मुंहिंजा दोस्त ऐं अज़ीज़, हर कंहिंखे कंहिं न कंहिं सां मोहबत ज़रूरी आहे। पोइ हिकिड़ी मोहबत हूंदी आहे फितरी, उहा त नंढे बच्चे खे बि थींदी आहे, वॾनि खे बि थींदी आहे। नंढे बच्चे खे पंहिंजे माइटनि सां फितरी मोहबत, ऐं वालिदैन खे पंहिंजे बच्चनि सां फितरी मोहबत। अहिड़ी तरह पंहिंजे रिश्तेदारनि सां जेका मोहबत आहे इहा बि फितरी आहे। केॾा बि विड़िया वेठा हुजनि, पर हिकिड़ो धारियूं जेकॾहिं उन्हनि ते हमिलो करे थो, विड़े थो, हे पाण में चवंदे पोइ ठही वेंदासीं, पर फ़िलहाल हिन जो त कमु ख़लास करे आहे। या हमारी मोहब्बत हिन खां बि चढ़ियल आहे, भले भला खे मारे। रिश्तेदारी जी जेका मोहब्बत आहे इहा बि फितरी आहे। ॿी हूंदी आहे अक़ली मोहब्बत, जेका माण्हू पंहिंजे सोच वीचार सां रखंदो। उन मोहब्बत जे बारे में क़यामत में पुछा थी, फितरी मोहब्बत जे बारे में न। बाक़ी अक़ली मोहब्बत जे लिहाज़ सां क़यामत में पुछा थी। पोइ अक़ली मोहब्बत कंहिंजी बच्चनि सां ज़्यादा हूंदी, लख ख़र्च करे छॾे बर्दाश्त करे, पर ॿियो जेकॾहिं ही को रुपए, 2 रुपयनि, 5, 10 रुपयनि या 100 रुपयनि जो नुक़सान कंदो त विढ़ण लाइ तयारु थी वेंदो, चए अगरि सिसी लाइ वठां, छो त होॾां अक़ली मोहब्बत आहे, हिन सां अक़ली दुश्मनी आहे, हीउ नुक़सान कान। उन अक़ली मोहब्बत जे बारे में अल्लाह जल्ल शानु कुरान में फरमाए थो, वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अल्लाह फरमाते जेके मुंहिंजा मोमिन बाना आहिनि उन्हनि खे सभिनि खां ज़्यादा मोहब्बत अल्लाह सां। हाणे असां पाण सोच वीचार में अचूं त असांखे अल्लाह सां केतिरी मोहब्बत आहे।
अल्लाह तो फरमाते ईमान जी निशानियां वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जेके मोमिन आहिनि उन्हनि जी सब खां ज्यादा मोहब्बत अल्लाह सां। हुआ अक़ल जी बि तक़ाज़ा, अक़ुल ख़ुदा ॾिनो आहे। अल इंसान अबीदुल एहसान, इंसान एहसान जो बानो आहे। जेकॾहिं केरु कंहिं ते एहसान कंदो आहे त उनजे अॻियां हू गिरवी बणिजी वेंदो। सफ़र में वेंदा आहियो, को पंहिंजी सीट आहे त कोन, पर टिन ॼणनि थोरो सोड़ो थी चोथे खे बि सीट ॾिनी, हू तव्हांजो गिरवी था बणिजी वेंदो। महिरबानी साईं, महिरबानी। न ॼाण न सुञाण, रस्ते में तो रुगो उनखे टेस्टी खाराए, आहे घणी क़ीमत, रुपए 2 रुपयनि जी, तरे बि चवंदो साईं महिरबानी। लहण वक़्त में ख़ुशि ख़ैराफ़ियत करे चवंदई मुंहिंजी चांहि पी वई, चांहि जी क़ीमत घणी, टेस्टी घणी। इहा मोहब्बत समझो। इंसान अबीदुल एहसान, केर कंहिं ते एहसान कंदो आहे हू बानो उनजे अॻियां गिरवी बणिजी वेंदो आहे। डॉक्टर साहिब आहे, केरु फीस न वठे कंहिंखां, हू उनखे वॾियूं वॾियूं सलाह ऐं ऑफरूं पियो कंदो आहे। सी वॾी महिरबानी, जॾहिं बि अचण थिए त मुंहिंजी ज़रूरु चांहि पी आहे। ही छा आहे? तो हुन ते एहसान कयो, हुन एहसान जो बदिलो एहसान था मिले। अल्लाह जा केतिरा एहसान। डॉक्टरनि खे विहारियो था, अखि जे डॉक्टर खे विहारे चओ अथई अखि जी क़ीमत केतिरी आहे। कन जे डॉक्टर खे विहारे चओ अथई कन जी क़ीमत केतिरी आहे। गूंकनि जे डॉक्टर खे विहारे चओ अथई ज़बान जी क़ीमत केतिरी आहे। चरियनि जो डॉक्टर विहारे उनखां पुछ अकुल जी क़ीमत केतिरी आहे। दिलि जे डॉक्टर खे विहारे चओ दिलि जी क़ीमत केतिरी आहे। ऐसा अहिड़ा असांजे अंदरि 360 अल्लाह जूं नेमतूं आहिनि, हर हिकु जी क़ीमत तव्हां पुछायो। हाणे ॿुधाए तो ख़ुदा केॾो एहसान कयो असां। इन जे करे अक़ल जी तक़ाज़ा बि आहे त ख़ुदा सां मोहबत रखिजे, छो त सभिनि खां वॾा एहसान उन ई ॾिना। कारो शीदी जेकॾहिं ही पाण जे मुंहं ते केतिरो बि पाउडर करे, केतिरो बि मेकअप करे, गोरे पठाण जहिड़ो थींदो? गोरे पठाण खे अञा वधीक नेमत मिली न, हू हुनजो वॾो एहसान जो जितां बि हले थो सभु अखि जो इशारो बि करे इलाज। शीदी खे केरु पुछे बि कोन, नाराज़ न थिजो, हिकिड़ो मिसाल था ॾियो त ही हुस्न, हीअ सूरत, इहा बि अल्लाह जल शानू जो हिकिड़ो एहसान आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ओ इंसान तोखे पंहिंजो करीम रब कंहिं विसारे ॾिनो आहे। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक, जे तव्हांखे पैदा कयो, फसव्वाक सभु उज़वा सवल लिंगन बनाए, को बि टेढ़ो न आहे, को बि टेढ़ो न आहे। मां जे पेटां लूला लंगड़ा पैदा न थिया, काणा ऐं अंधा बोड़ा न निकिता आहिनि, सभु उज़वा बराबरि बराबरि। उनखां पोइ मोतदिल बि बनाई, ही जुदा नेमत आहे। कन न वॾो न नंढो जे हाथी जे सुप बनाए छॾिया त, नक न वॾो न नंढो जे हाथी जी सूंड बनाए छॾिया त, वात न नंढो न वॾो जेकॾहिं सूअर जहिड़ी वॾो वात ॿाहिरि नेश ॿाहिरि कढी छॾिया त। थोरो या अय्युहल इंसान, इंसान तूं थोरो पंहिंजे खिलकत में नज़र कर, तोखे केॾो न हसीन पैदा कई आहे। उनखां पोइ फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक, जेका अल्लाह खे सूरत वणी उन में तोखे ठाही। सुभान भई अंजरे नक्शो कढंदो आहे न, उहो सॼे घर जो ढांचो पहिरीं ठाहे वठंदो आहे। हिते हीअ शइ सुठी रहंदी, हिते हीअ शइ सुठी रहंदी, हिते हीअ शइ सुठी रहंदी। अल्लाह बि पहिरीं बाने जो नक्शो ठाहियो त हिनखे नक हिते हुअणु घुरिजे, पोयां नक बनाए छॾिया त जितां वञे पियो खूं खूं कंदो वञे। हे कन भई अॻियां रखी छॾिया त, अखियूं पोयां लॻाए छॾिया त, फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक, जेकी सूरत रब खे वणी उन में तोखे ठाहे। इहा हिकिड़ो एहसान कोन्हे,
एड़ा कई एहसान है वो मोहब्बत कैसा रखजे अल्लाह जल्ल शानो था मोहब्बत रखजे छो त अल्लाह फरमाए तो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जेके मोमिन हैं उनके सबसे मोहब्बत ज्यादा अल्लाह से हाणे अल्लाह जी मोहब्बत असांखे कीअं थी हिकिड़े माने पुछियो न त साईं अल्लाह के असां सां मोहब्बत आहे या न आहे हुन पूछियो तू तुंहिंजे दिल खां पुछ तुंहिंजे दिल में खुदा जी मोहब्बत आहे या न आहे जे तुंहिंजे दिल में खुदा जी मोहब्बत आहे तो खुदा वटि बि तुंहिंजो क़द्र आहे खुदा मोहब्बत आहे जेकॾहिं तुंहिंजे दिल में खुदा जो क़द्र न आहे खुदा जी मोहब्बत न आहे तो खुदा अहिड़नि खे पुछे ई कोन थो हाणे असांखे कीअं ख़बर पए त खुदा खे असां सां मोहब्बत आहे या न आहे वो तॾहिं जॾहिं असांजे दिल में खुदा जी मोहब्बत हूंदी तो खुदा खे बि असां सां मोहब्बत हूंदी उन लाइ अल्लाह जल्ल शानहू हिकिड़ी अलामत निशानी कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ऐ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इन्हनि खे चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखो था जेकॾहिं तव्हां ये दावा करियो था त अल्लाह सां असांखे मोहब्बत आहे हाणे अल्लाह खे असां सां मोहब्बत आहे या न आहे अल्लाह जो रसूल तूं उन्हनि खे चओ फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह तव्हां मुंहिंजी ताबेदारी करियो अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखंदो खुदा जी मोहब्बत बंद आहे नबी जे ताबेदारी अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जो चयो मञो रसूलुल्लाह जो चयो मञो मई युतीर रसूल फ़क़द अता अल्लाह जे रसूल जो चयो मञो ते खुद खुदा जो चयो मञो इन जे करे नबी फरमाए थो मुंहिंजी ताबेदारी कंदा त अल्लाह मोहब्बत रखंदो मुंहिंजी नाफरमानी कंदा खुदा कॾहिं मोहब्बत न नबी के अल्लाह जे मोहब्बत जो नमूनो बनाए मोकिलियो इन जे करे तमाम जा तमाम नबी इंसान बनाए मोकिलिया सब नबी इंसान तव्हांखे इंसान खे खाइण सेखारिन पीअण सेखारिन पाइण सेखारिन हलण सुम्हण खे सेखारिन सुम्हण सेखारिन घुमण सेखारिन हर शइ नबी सेखारींदो जॾहिं इंसान हूंदो तॾहिं इंसान फ़ाइदो वठंदो नबी शादियूं कयूं शादियूं करे असांखे ॿुधाई हीअं शादियूं करियूं मुंहिंजूं 11 शादियूं तव्हांखे का शादी कोन थी वणे उहो बि पंहिंजी मर्ज़ी पिया हलायूं मुंहिंजूं 4 न्याणियूं मूं 4 न्याणियुनि जी शादी कई तव्हां जूं लाडलियूं उन्हनि खां मथे आहिनि हालांकि मुंहिंजी लाडली त उहा आहे जेका जन्नत जे औरतुनि जे सरदार तुंहिंजी न्याणी त उनजी बानी हूंदी बानी खे पंहिंजे सरदारनि जो शादी वारो तरीक़ो नथो वणे इन लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना नबी जी ज़ात तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो ऐं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जाइ ते इहे फरमाइनि था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नास अजमईन तमाम केस ताईं वो कोई मोमिन बनजी नथो सके भले सब कलमा पढ़े सब तस्बीह पढ़े बुजुर्ग थी दाढ़ी वॾी रखाए वॾो जुब्बो रखाए तस्बीह करियो पीर मुरीद ठाहियो वेठो आहे समझो पर नबीअ सां मोहब्बत न आहे नबीअ खां पंहिंजो बच्चो प्यारो आहे नबीअ खां पंहिंजो पीउ प्यारो आहे नबीअ खां पंहिंजी वालदा प्यारी आहे नबीअ खां पंहिंजो दोस्त प्यारो आहे नबीअ खां पंहिंजो मुर्शिद प्यारो आहे नबीअ खां पंहिंजो लीडर प्यारो आहे कायद प्यारो कायद आगे कदम को बढ़ाए हम तुम्हारे साथ हैं कायद ता जान भी कुर्बान कायद ता कुर्बान है नबी ता कुर्बान है
नबी दा तू पंहिंजी मर्ज़ी भी कुर्बान नथो करे, क़ाइद तां जान तो कुर्बान करे, नबी दा मर्ज़ी कुर्बान करे तो तुझी दिल चाहे थी ॾाढ़ी कूड़िया नबी करे ॾाढ़ी रखा। ऐं ही भी तव्हां ॿुधी छॾियो, बहरहाल वरी कंहिं टाइम ते ॿुधाइबो, वक़्तु वक़्तु हूंदो आहे। हुज़ूर जे सुन्नतनि जो ख़्यालु रखंदा आहिनि, नबी जी सुन्नत ते अमल करण ही ख़ुदि नबी जे मोहब्बत जी निशानी आहे। सुभान अल्लाह। टाइम थी वियो आहे, ऐं तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधायां। असांजे ॻोठ रहंदो हो, किस्सो अॻे बि ॿुधायो अथमि, पर तव्हांखे विसरी, मूंखे विसरियो वञनि ॻाल्हियूं खे ना इहो क़ौम जो हो, नालो हुनजो हो जुम्मी, चवंदा त चरियो, जुम्मी चरियो। वॾो जुब्बो हिनखे हेतिरो पातलो, पर हुन जुब्बे जे अंदरि किथे ॾिसो त हिन रंग जी पटी, त कंहिं ॾिसो त ॻाढ़े रंग जी पटी, किथे साए रंग जी पटी, किथे कहिड़ियूं पटियूं, उन्हनि पटियुनि मां ठहियल जुब्बो, ऐं मथे में टोपी जेका हिसाब ईंदी मलंगनि वारी। असां हुनखे पुछियो त जुम्मी ख़ैर मलंग पाईंदा आहिनि अहिड़ियूं टोपियूं, पर ही जुब्बो तो को छो अहिड़ो पातो आहे, भला हिकिड़े ई रंग जो कपिड़ो लॻाई आहे? जी मुंहिंजो जेको मुर्शिद आहे न उनखे अहिड़ो जुब्बो पाता, असांखे हुन चरीअ जेतिरो बकरो कोन्हे। हू चवे थो मुंहिंजे मुर्शिद खे अहिड़ो जुब्बो पातल, पटिन पटिन वारो, किथे कहिड़ी पटी, किथे कहिड़ी, किथे ज़नानी, किथे मर्दानी, अहिड़ी पटिन वारो जुब्बो पातल आहे। इन करे जुम्मी चवे थो त मुर्शिद तां मुशाबत करिया, मुर्शिद जे नक्शे कदम ते हला। मुंहिंजा दोस्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिंसां मुशाबत कंदो क़यामत में उन्हनि सां गॾु थींदो। हिकिड़ो ॾाढ़ी कूड़ो नबी जे मजलिस में आयो, किसरा जो सफ़ीर हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उनखे ॿाहिरि कढो, ॿाहिरि कढे कढी छॾिया। असां फ़ख्र सम्झंदा आहियूं, हदीसूं पुछंदा आहियूं, कहिड़ी हदीस में आयो? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अॼु बि बुज़ुर्गनि जो हिन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे, जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद वञी हाज़िर थी उते दोरोद अतर में पढ़ंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे दुरूद जो जवाब ॾींदा, सलात व सलाम जो जवाब नबी ख़ुदि ॾींदा। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि फरमाइनि था, जेको परे खां मूं ते दुरूद पढ़े थो मूं ताईं पहुचायो वञे थो, जेको मुंहिंजे साम्हूं अची पढ़े थो उहो आउं पाण ॿुधां थो ऐं उनजो जवाबु ॾियां थो। सही हदीस आहे। बुज़ुर्गनि जो हिन ते इत्तिफ़ाक़ आहे, जेको ॾाढ़ियो कूड़ल जेकॾहिं नबी ते दुरूद पढ़ंदो आहे हुज़ूर मुंहुं फेराए छॾींदा, उनजे सलाम जो जवाबु न ॾींदा। इहो मूं पंहिंजे कननि सां, मौलाना अब्दुल समद हाली शरीफ वारो हुन जामे मस्जिद में आयो, मूं पंहिंजे कननि सां इहा हदीस ॿुधी। असां फ़ख्रु कंदा आहियूं नबी जा मोहब्बत, न तोखे मोहब्बत कोन्हे विड़ी पवंदो, तोखे मोहब्बत आहे मूंखे कोन्हे। मोहब्बत जेका हूंदी आहे उहा कुर्बानी घुरंदी आहे। सहाबनि खे मोहब्बतूं हुयूं, उन्हनि पंहिंजी जानूं कुर्बान कयूं। मर्ज़ी त पंहिंजे जॻह ते आहे, मर्ज़ी त नंढड़ी शइ आहे, जानूं कुर्बान कयूं, बच्चा कुर्बान कया, घर कुर्बान कया, पंहिंजा वतन कुर्बान कयूं, माल मिल्कियत कुर्बान करे हिजरत करे मके खां मदीने तक आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह भी पारद करे तो, लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उखरिजू मिन दियारिहिम। ऐ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ उन्हनि फुक़रा जी तो के पारता जेके अल्लाह जे दीन जे लाइ करे पंहिंजा घर छॾऊं, वतन छॾऊं, घर छॾियऊं न, घरनि मां कढिया विया। उखरिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम, जेके पंहिंजे घरनि मां कढिया विया। लिलफुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उखरिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वान।
अल्लाह जे रज़ा जे लाइ करे। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन घरनि मां कढिया विया, पंहिंजे मालनि मां कढिया विया, माल बि छॾियऊं, घर बि छॾियऊं, सिर्फ़ु अल्लाह राज़ी। अल्लाह राज़ी तॾहिं थींदो जॾहिं महबूब राज़ी थींदो। इहो सिंपल सम्झो। अल्लाह तेसि ताईं राज़ी न थींदो जेसि ताईं असांजो नबी असां खां कावड़ी न। यादि रख, केरु चयऊं बराए रास्त ख़ुदा खे राज़ी करियो न करे सघंदो, विच में वसीलो असांजो नबी आहे। पहिरीं नबी खे राज़ी कंदो, हाणे ख़ुदा राज़ी। सुभान इन डायरेक्ट ख़ुदा खे राज़ी करे थी नथो सघे। बहरहाल टाइम त इलाही थी वियो आहे। इंशाअल्लाह इन ई मौज़ू खे ईंदड़ जुमे ते ॻाल्हाइबो ऐं तव्हां थोरो जल्दी पहुचण जी कोशिशि कजो। ऐं ॿिए नंबर ते कॾहिं कॾहिं लेट थी वञे, उनजो सबबु साईं खे ॿुधाए छॾियो आहे। त हिक खां पहिरीं जेको आहे न दरवाज़ो बंदि करे छॾ, कंहिंखे अंदरि घुसण। अल्लाह खां दुआ आहे असांजा अल्लाह ॿई जान आबाद करे। आख़िर दावाना